घोटकी चेयरमैन ज़िले काउंसिल घोटकी बंगल खान मेहर ऐं चेयरमैन पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी अब्दुल बारी खान पेताफ़ी 32 करोड़ जी लागत सां तालका अस्पताल घोटकी में तरक्याती कमनि जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तक़रीब में डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली, रीजनल डायरेक्टर मोहतसिब आला सिंध घोटकी फजल मोहम्मद शेख, CSR ऑफिसर माड़ी एनर्जीज़ हीरुद्दीन बलोच, असिस्टेंट कमिश्नर नवीद अली खोखर, मुख्तियार कारागा, इंसाफ अली पठान, DHO डॉक्टर राव आफ्ताब, MS तालका अस्पताल घोटकी डॉक्टर सर्वानंद समेत वॾी तादाद में मेडिकल ऑफिसर ऐं शहरियुनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे चेयरमैन ज़िले काउंसिल बंगल खान मेहर चयो त सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान मेहर जी कोशिश ऐं माड़ी एनर्जीज़ जे ताउन सां तालका अस्पताल घोटकी में इलाज जूं बहितरीन सहूलियतूं फराहम कई वयूं आहिनि। कोशिश कयूं पिया त मुस्तक़बिल में बि ज़िले जे हर अस्पताल में इलाज जूं बुनियादी सहूलियतूं मौजूदु हुजनि त जीअं हितां जे माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ पेश न अचे। इन मौक़े ते चेयरमैन पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी अब्दुल बारी खान पेताफ़ी ख़िताब कंदे चयो त हुन चेयरमैनशिप संभालींदे ई कमेटी ठाहे हिदायतूं जारी कयूं त समूरियूं स्कीमूं जल्द अज़ जल्द मुकमल कई वञनि। कम जे मयार ते कंहिं बि क़िस्म जो समझौतो न कयो वेंदो। हुन चयो त माड़ी एनर्जीज़ जे प्रोडक्शन बोनस फंड तहत असां वटि 100 सैकड़ो फंड मौजूदु आहे त पोइ स्कीमुनि ते देरि बि न थियणु घुरिजे, छो त ही समूरो फंड अवाम जी बहितरी लाइ आहे। उन्ही करे अवाम खे लाभ मिलणु घुरिजे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी विजन मुताबिक़ मीरपुर माथेर में जदीद तरीन लाइब्रेरी रिसोर्सिस सेंटर क़ाइमु करे रहिया आहियूं, जिते शागिर्दनि खे हर सहूलियत फराहम कई वेंदी। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर डॉक्टर सैयद मोहम्मद अली ख़िताब कंदे ॿुधायो त तालका अस्पताल घोटकी वॾी तादाद में मरीज़नि खे मुंहुं ॾिए पई। उन करे हिन अस्पताल खे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान मेहर ऐं चेयरमैन पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी अब्दुल बारी खान पेताफ़ी जी ख़ासि दिलचस्पी ऐं माड़ी एनर्जीज़ जे ताउन सां अपग्रेड कयो वियो आहे, जिते ICU वेंटिलेटर जी सहूलियत बि फराहम कई वई आहे, जेका अॻु बि न हुई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।